चूअर जमाली लगे छछ जहान खान मां पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान गोठाजी भाई खान मिंबराणी वासी नौजवान बच्चू वल्द अब्दुल अजीज मिंबराणी गुज़रियल रमज़ान शरीफ के महीने में 14 तारीख़ घर खां छछ जहान खान वियल हो जेको पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। जंहिं लाइ हुन जे घर भातियुनि नौजवान जे वारसनि वरी ॻोल्हा जारी रखी आहे पर हिन वक़्त ताईं संदसि कंहिं बि क़िस्म जो को ॾस पतो न मिली सघियो आहे। जॾहिं त संदसि घर भातियुनि जे चवण मूजिबि नौजवान तंदुरुस्त सिहतयाब ऐं दिमाग़ी तवाज़ुन बिल्कुलु ठीकु अथसि, आलिमनि सां सोहबत रखंदड़ आहे, कंहिं जमायत सां तबलीग वास्ते निकितल हुजे या न बच्चू मिंबराणी जो कंहिंखे को ॾस पतो हुजे त हिन वक़्तु संदसि पोढ़ो पीउ नौजवान जी गुमशुदगी जे सदमे में फोत थी वियो आहे। संदसि समड़ जूं अखियूं हिन वक़्तु उसीअड़े में आहिनि। संदसि घर भाती सख़्त परेशान आहिनि। गुम थियल नौजवान लाइ वसवारनि खां मुतालबो कयो वियो आहे त नोटिस वठी ॻोल्हा में मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।